अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आऊं आहियां पेरी अगुल सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक चयो आहे त अवामी एक्शन कमेटी जे पुरतशद्दुद एहतजाज में 3 पुलिस एहलकार शहीद थिया। एहतजाज दौरान 150 माण्हू ज़ख़्मी थिया। तकरारनि जो हल हमेशा ॻाल्हियुनि सां निकिरंदो आहे। पार्लियामानी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक पारां हिकु भेरो ॿीहर अवामी एक्शन कमेटी खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक चयो त पुरतशद्दुद सां कंहिं बि मक़सद जे हासिलात मुमकिन न आहे। SUP सदर सैयद ज़ैन शाह तरफ़ां कैनालुनि बाबति ॾिनल वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ जे बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। सैयद ज़ैन शाह चयो आहे त वज़ीर आला पंजाब मरीम नवाज़ जे बयान पाणी बि असांजो आहे ऐं पैसो बि असांजो आहे। असां मरीम नवाज़ जे अहिड़े बयान जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। अहिड़ो बयान वफ़ाक़ जे ख़िलाफ़ आहे। जामशोर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SUP सदर सैयद ज़ैन शाह चयो त पीपल्स पार्टी खे वज़ीर आला पंजाब ते तनक़ीद करण बदिरां सदर जे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर ज़रिए कैनालुनि जे मामले खे रद्द करणु घुरिजे। पंजाब अॻु बि पंहिंजे हिसे खां वधीक पाणी खणंदो रहियो आहे। ही मसइलो मरीम नवाज़ जो नाहे, उनखे आणण वारो आसिफ ज़रदारी आहे, जंहिं सिंध जे पाणी जो सौदो कयो आहे।